अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त शमन अली मिराली जी अमर वफ़ात करे वई आहे। दोस्तों काफ़ी ॾींहं पहिरियां मरी वई हुई, पर कुझु असांखे टाइम न मिलण सबबु असां तव्हांजे अॻियां देरि सां वीडियो पेश कई आहे। शमन अली मिराली जी अमर खे 3 ॾींहं थी विया आहिनि ऐं जीअं त उहा शमन अली मिराली जी अमर हुई ऐं संदसि जीअं त हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे चुकी आहे। दोस्तों शमन अली मिराली सिंध जो वॾो अदाकार ऐं फ़नकार बि पिणु आहे। दोस्तों शमन अली मिराली पहिरियां फ़िल्मूं बि कयूं हुयूं जंहिंजो नालो जानी दुश्मन हुयो ऐं इन खां अलावा ढोलण जानी ऐं शमन अली मिराली जेका मशहूरु फ़िल्म हुई उन फ़िल्म जो नालो कहर हुयो, जंहिंमें ही सॼनि फ़नकारनि अदाकारी कई हुई। दोस्तों जीअं त शमन अली मिराली जूं पहिरियां फ़िल्मूं हूंदियूं हुयूं ऐं जीअं त हींअर पाण मशहूरु आहे ऐं तमामु वॾो फ़नकार आहे। दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। मां तव्हांखे ॿुधायां पियो त शमन अली मिराली जी अमर वफ़ात करे चुकी आहे ऐं उन ख़ैर जो 3 ॾींहं थी वियो आहे। दोस्तों अॼोकी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त अॼोकी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।